अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, आऊं आहियां जवाद अली। हिन वीडियो में आऊं इंफॉर्मेशन प्रोवाइड कंदुसि मेडिकल स्टूडेंट्स लाइ, उहे स्टूडेंट्स जेके एफएससी प्री मेडिकल में करे रहिया आहिनि ऐं हू अॻिते स्टडी करणु चाहिनि था। ठीक है, मोस्टली मेडिकल स्टूडेंट्स इहो सोचींदा आहिनि त प्री मेडिकल सिर्फ़ एमबीबीएस ऐं बीडीएस सां रिलेटेड आहे ऐं लिमिटेड आहे, बस ईअं न आहे। एमबीबीएस ऐं बीडीएस खां अलावा ॿियूं केतिरियूं ई फील्ड्स आहिनि, पर लिमिटेड नॉलेज हुअण जे करे जेके सिलेक्शन न थींदा, जेके नॉन सिलेक्टेड स्टूडेंट्स आहिनि उहे डिप्रेस्ड थी वेंदा आहिनि। त उन जे लाइ मेडिकल सां रिलेटेड ॿियूं केतिरियूं ई फील्ड्स आहिनि जिन में हू पंहिंजी स्टडी कंटिन्यू करे सघनि था। जीअं बीएस एमएलटी आहे, बीएस रेडियोलॉजी आहे, बीएस न्यूट्रिशनल साइंसिस आहिनि ऐं डी फार्मेसी आहे, डीपीटी आहे। इहे सभु फील्ड्स आहिनि जंहिंमें मेडिकल स्टूडेंट्स अगरि जिन्हनि जी सिलेक्शन एमबीबीएस ऐं बीडीएस में नथी थिए त उहे हिन में पंहिंजी स्टडी कंटिन्यू करे सघनि था। नेक्स्ट वीडियो में हिननि फील्ड्स जे बारे में आऊं तव्हांखे डिटेल इंफॉर्मेशन प्रोवाइड कंदुसि ऐं अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई त मुंहिंजे चैनल जवाद मलकानी खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।